त इन में गोवर्धन भारतीअ जेको आहे शीशे जा घर किताब में कहिड़ा वीचार ज़ाहिर कया आहिनि उन जे बारे में ॼाण हासिलु कंदासीं। हिन में 5 पेपर में जेके तव्हांजा 4 किताब रखियल हुआ उन में रखियल आहिनि। उन्हनि में पहिरियों किताबु जेको आहे उहो शहर बेवस आहे, हरी दिलगी जो लिखियल आहे। ॿियों किताबु आहे सुर्ख गुलाब सुरा ख्वाब, उहो प्रभु वफ़ा जो आहे, उन में 5 किड़ा ॾिनल आहिनि। टियों किताबु आहे गोवर्धन भारतीअ जो लिखियल शीशे जा घर। ऐं चौथों किताबु आहे जेको आहे वारियो भरियो पलान नारायण श्याम जो। त अॼु पाण शुरू था कयूं गोवर्धन भारतीअ जो शीशे जा घर किताबु। त गोवर्धन भारतीअ जो शीशे जा घर किताब में छा ॼाणियल आहे इन जे बारे में ॼाण हासिलु करण पहिरीं असांखे कविअ जे बारे में, कविअ जी शख़्सियत जे बारे में ॼाण हासिलु करणु घुरिजे त हिन छा लिखियो आहे ऐं हिन जी शख़्सियत जेका आहे गूनागू शख़्सियत कहिड़ी आहे। त अचो त ॾिसूं गोवर्धन भारतीअ जी शख़्सियत जे बारे में छा लिखियल आहे। हिन में गोवर्धन भारतीअ जी शख़्सियत जे बारे में ॼाणायो वियो आहे त हीउ शाइर जेको आहे शाइरीअ जे उफ़क़ में हिकु चमकंदड़ सितारो आहे जंहिं सितारे माहौल जे असर खां पासीरो थी पंहिंजी जॻह ते मुहकम रहियो आहे, माना उन ते स्थिर रहियो आहे, मख़सूस चमक क़ाइमु रखे बीठो आहे। उहो आहे गोवर्धन भारती। हीउ न फ़क़ति सुठो शाइर आहे मगर मक़बूल लेखक, गायक, संगीतकार, अदाकार, हिदायतकार ऐं चित्रकार पिणु आहे। संदसि पूरो नालो श्री गोवर्धन आसूमल महबूबाणी ऐं तखलुस यानी उपनाम भारती आहे। हिन जो जनमु नंढड़े ॻोठ आराज़ी तैलको सेवण ज़िलो दादू सिंध में 13 जनवरी 1929 ईस्वीअ में हिकु ग़रीब मास्तर जे घर थियो। छठीअ जो नालो माइट खेसि गोवर्धन करे पुकारींदा हुआ। नंढे हूंदे खां बालक गोवर्धन निहायत चिलविलो खिलणो हरकती ऐं तीसर हो। तीसर माना तीसो कंदड़, गुस्सो कंदड़। राग ऐं नाच संदसि रत में समायल हो। बालक गोवर्धन प्राइमरी तइलीम आराज़ी ॻोठ में वरिती। संदसि वॾड़नि जो संगीत ऐं अदाकारीअ सां गहरो लॻाउ हो। इन करे ॻाइण त गोवर्धन खे वरसे में मिलियल हो, मतिलबु गॉड गिफ्टेड जेको थींदो आहे वरसे में, या हिन जा जेके आबा ॾाढा ॻाईंदा हुआ त हिन खे बि इहो जेको ॻाइण जो जेको डांव आहे, जेको तरीक़ो आहे, उहो हुनखे वरसे में मिलियो हो। 6 वरियनि जी नंढड़ी ॼमार में हिन यकतारो खणी स्कूल जे स्टेज ते सूफ़ी कलाम ॻातो। पोइ हू आराज़ीअ मां तलटीअ वियो। उते पढ़ाई कंदे वॾ घराणनि आलमनि जे संग में नचण बि सिखियो। साज़ ऐं संगीत सां नृत्य कंदे माण्हुनि खे मोहियाई। 1 साल बैदि खेसि हैदराबाद मोकिलियो वियो, जिते गुरदासमल हिंदू हाई स्कूल में दाख़िल थियो। तइलीम दौर हिन नाटकनि में भाॻ वठंदड़ रहियो। स्कूल जे स्टेज ते आर्थर, रोहित, तारामती ऐं मूमल बणिजी अहिड़े त दिलसोज़ एक्टिंग कंदो, दिलसोज़ यानी दिलि खे घाईंदड़, दिलि खे वणंदड़ कंदो हो जो दर्शकनि खे बि रुहारे छॾींदो हो। हिटलर ड्रामे में नंढड़े नक ऐं ठहकंदड़ रोशन सबबि हिकु चीनी नाच कंदड़ छोकिरीअ जो रोल बख़ूबी अदा कयईं। 1946 में हिन मैट्रिक पास कई, जंहिं में हू सॼी सिंध में ॿियो नंबर आयो। संदसि पीउ जी मर्ज़ी हुई त पुटु डॉक्टर या इंजीनियर बणिजे। वॾे भाउ जी आरज़ू हुई त हू नृत्य सिखे या चित्रकारी जी सिख्या वठे, हिकु महान कलाकार बणिजे। कुझु मां टंडे अलिहार जे अंग्रेज़ी स्कूल में ड्रामा सिखिया ऐं मास्तर थी रहियो, पर गैबी नाटककार खे कुझु ॿियो ई मंज़ूर हो। सिहत साथ न ॾियण करे के साल हू बीमारीअ जे बिस्तरे ते रहियो। तंहिं करे हैदराबाद छॾे वञी भाउ वटि लाहौर वञिणो पियुसि। डॉक्टरनि ॻाइण नचण हर क़िस्म जे हणपट खां सख़्तु मना कयसि। उते हिन मुकमिल आराम कयो। मुकमिल माना पूरो, जीअं बेड रेस्ट चइजे उनखे चइबो आहे मुकमिल। हू बिस्तरे ते आराम कंदे टैगोर, शरत, प्रेमचंद, सुरदर्शन वग़ैरह जा किताब पढ़ंदो हो। लंबे अरसे जे इलाज खां पोइ संदसि तबियत ठीकु थी। पोइ विरहाङे खां पोइ लाहौर में फ़साद शुरू थिया। तंहिं करे भारती साहिबु घर जे भातियुनि सां गॾु अजमेर आयो। शुरूआती दौर में भाउरनि जिया हिन बि हाई स्कूल में मास्तरी
कई। पोइ बहितर नौकरी जी तलाश कंदे रेलवे में क्लार्क बणियो। नौकरीअ दौरान ऊची तइलीम लाइ महर्षि दयानंद कॉलेज जे रात्रि क्लास में दाख़िला वरितई। निहायत परेशानीअ वारे दौर मां गुज़रंदे हिन साहिब पॉलिटेक्निकल साइंस, इकोनॉमिक्स, हिंदी ऐं जनरल अंग्रेज़ी खणी आगरा यूनिवर्सिटीअ मां 1953 में BA पास कई। उन खां अॻु पंजाब यूनिवर्सिटीअ मां सिधो प्रभाकर 80% मार्कुनि सां पास कई। अलील सिहत माना बीमार सिहत करे हिन साहिब शादी कान कई। गोया सॼो जीवन साहित्य ऐं कला जी शेवा में अर्पे छॾियईं। एतिरो ज़रूरु आहे जो अकेलाईअ ॼण खेसि खाईंदी हुई, तंहिं करे हू कंहिं न कंहिं भाउ जे कुटुंब में ॿारनि वांगुरु पियो पलियो आहे। हिन साहिब सबबु हेड तौरु शेवाऊं ॾींदे रेलवे अकाउंट्स ऑफिस अजमेर मां रिटायर कयो। हू साहिब साहित्य अकाडमीअ जे सिंधी सलाहकार बोर्ड ऐं राजस्थान जे सिंधी अकाडमीअ जो मेंबर रही चुको आहे। भारती साहिब जे जीवन ते संदसि वॾनि जो गहरो असरु पियो आहे। नंढे हूंदे माउ गुज़ारे वञण करे हू ॾाॾीअ वटि पलियो। हिन जी ॾाॾी स्कूल में हेड मास्तराणी हुई। हूअ ॻोठ में ज़ालुनि खां धर्मी नाटक कराईंदी हुई। भारतीअ जे पिता आसूमल तोड़े सभिनी भाउरनि भेनरुनि खे ॻाइण वॼाइण, नाट्य, नृत्य, चित्रकारी, ख्वाल लिखण जो शौक़ु हो। तंहिं करे नाटक करणु, ॻाइण वॼाइण इहे सभु गुण हिन खे वरिसे में मिलिया आहिनि। अदाकार गोवर्धन लेखक ऐं शाइर कीअं बणियो, उन जी बि अजीब दास्तां आहे। जॾहिं हू आराजी ॻोठ जे स्कूल में अञा ॿियों या टियों अंग्रेज़ी पढ़ंदो हो, तॾहिं आर्थर नाटक में बहितरीनु अदाकारीअ करे कुमारी कौशल्या टहलरामाणी, जेका स्कूल लाइ हथ सां लिखियल मैगज़िन वंडर बर्ड जी संपादक हुई, सा खेसि मुबारकूं ॾियणु आई। हिन मतिसि ज़ोर आंदो त हू उन मैगज़िन लाइ को नंढो लेख या कविता लिखे। गोवर्धन साफ़ इनकार कंदे चयो त हू लेखक कोन्हे। ॿिए ॾींहुं जीअं स्कूल पहुतो त नोटिस बोर्ड ते लॻल वंडर बर्ड मैगज़िन में संदसि नाले सां हिकु बाल कविता ॾिठई। बालक गोवर्धन हैरत में पइजी वियो। पोइ ख़बर पियसि त उहा कविता हक़ीक़त में किशनचंद बेवस जी लिखियल हुई, जेका संपादिका मैगज़िन में संदसि नाले सां शामिलु कई हुई। अहिड़ीअ रीति भारती साहिब जी अदबी ज़िंदगी अदबी चोरीअ सां शुरू थी। जेतोणीकि उहा चोरी हिन पाण कान कई हुई, उन चोरीअ खेसि अदीब थियण लाइ आमदह कयो ऐं हिन कचियूं फ़कियूं कविताऊं लिखणु शुरू कयूं। त इन खां पोइ थियो हिन कविताऊं कीअं लिखियूं त इहा थी अॼु असां हिन जे बारे में शख़्सियत जे बारे में पढ़ियोसीं। शख़्सियत जे बारे में मतिलबु हिन कविता लिखणु कीअं शुरू कई नंढपण खां वठी करे, ऐं त सुभाणे जेको पाण कंदासीं उन जी शाइरी जे बारे में, त हिन शाइरी लिखणु कीअं शुरू कई। त इहो थियो हिन जो इंट्रोडक्शन। भई नंढपण में हिन जी ज़िंदगी कीअं हुई ऐं हिन खे कीअं कविता लिखण जो, अदीब बणजण जो शौक़ु पैदा थियो। त नेक्स्ट पाण सुभाणे कंदासीं। अॼु हिन जे इंट्रोडक्शन जे बारे में बि, हिन जी शख़्सियत, हिन जे नंढपण खां वठी करे ऐं हिन शहर ताईं कीअं पहुतो उन जे बारे में ॼाणियोसीं। बसि अॼु एतिरो।